कुरान शरीफ कलमे वारो बुधो हे पारसा रब जे ज़ात के कंहिंजे ज़ात ते नज़र कोने, हुस्न ते नज़र कोने, माल ते नज़र कोने, ज़मीननि ते नज़र कोने। कंडियो माडे रब जी नज़र बाने जे दिल ते आ। इहो माडे लड़े तो मां लेखो ही न बोया ॾाढा ॻाल्हायो। हे आ पारस हिन जो दीदार ॾिसी वठो कुरान शरीफ खे ॾिसी वठो। हाणे हिन खे जो दीदार कई नी सेकंड भी न लगो, 3 इनाम मिली वई। 3 मुझे नबी फरमायो कुरान जी ज़ियारत, काबे जी ज़ियारत, अबे अम्मा जी ज़ियारत, आब ज़मज़म जी ज़ियारत, पंजो हक वारन बुजुर्गन आलमन जी ज़ियारत। इन 5 शयुनि जे ॾिसण सां रब जे ज़ात जो गज़ब, डमर, कहर हटी वेंदो आ। हिकु त कावड़ हटाईंदो आ, ॿियो उन बाने ॾे रहम जे नज़र सां निहारींदो आ। टियों ज़ियारत भी रब इबादत में लिखाए छॾींदुसि। इहा भी क़यामत वारे ॾींहुं अमलन में तुरंदड़। कुरान पारस हे लोहा, इनके पारस लगे तो डंगी सोन थी पए। जंहिं कलमे वारे के कुरान जो रंग लगंदो आ जो वो जन्नती बणजी वेंदो आ। मज़ा तो उते आने। ये 4 ॾींहं दी हयाती दुनिया जी, होडो कब्र थी सदाई, हिते मौत मथों बीठो आ। खुदा करे सकरात खां बचाऊं। ये कलमे पढ़ंदे दुनिया के छड़े वञूं तो मलाक भी प्या सलाम कंदई। मानू तो सलाम कंदई पर मलाक इहा ही शे। इनके ॾिसी वठ, इन जो दीदार करे वठ, इनके बुद्धि वठ, इनके पढ़ी वठ, इनके जीअ में जाए दे। जन कुरान के जीअ में जाए ॾिनी, उन्हनि जे लाइ रब जन्नत में जायूं जोड़ियूं आहिनि। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नता। ॾाढे हंधि चओ सुभान अल्लाह। सुभान जी ताक़त ॿुधाए तई अखियूं खुली वञनी। जिथे दुनिया जी ताक़त ख़त्म थींदी आ, उते सुभान जी ताक़त शुरू थींदी आ। अल्लाह इते तुझो मुंहिंजो अकुल कम ही न कंदो। जो नबी मेराज ते विया, कंदे माडे घर छॾियऊं, सवारी जन्नत मां आई, बिस्तरो गरम, बाहर आया, दर जो कड़ो भी लुॾे पियो, वुज़ू वारो पानी भी हले पियो। इनके छॾे पाण बुराक ते सवार थी मथे था वञनि। हाणे मेराज करे मोटी आया, मक्को पार, मदीनो पार, बैतुल्लाहम पार, तूर सीना पार, बैतुल मुक़द्दस में इमामत करायूं, 7 आसमान पार करे जहन्नम जन्नत जा नज़ारा ॾिसी रब जो दीदार करे मुस्तफ़ा इएं मोटियो आ जो वुज़ू वारो पानी भी हले पियो, दर जो कड़ो भी लुॾे पियो, बिस्तरो भी गरम लॻो। इते अकुल कम न कंदो। इहा सुभान जी ताक़त आ। हाँ जॾहिं मेराज करे मोटी आयो, नबी मानुन सां मिलियो, सहाबन सां, 5 परवानन सां, 5 आशिकन सां। हीअं मां मथे वियो आं, कुदरत जा नज़ारा ॾिसी आयुमि, जहन्नम जा नज़ारा, जन्नत जा। हीअं नबियन जी इमामत कराए आयो आं, रब जो दीदार करे मां मोहम्मद मोटी आयो आं।
हुजूर इहो को पिया जन पंहिंजे प्यारनि खे पिया ॿुधाइनि। इहा ख़बर अबू जहल खे पई, एड़े तक सड़ी वियो। दग ते गॾु अबू बकर सिद्दीक, सब चओ सुभान अल्लाह। छा चईं? अल्लाह सिद्दीक तो वारो यार मोहम्मद करीम तो चवई, हे रात में नजारा ॾिसी आयो आं, बैतुल मुक़द्दस में इमामत कराए आयो आं, रब सां मिली मां मोहम्मद मोटी आयो आहियां। त सिद्दीक वर्दी कहिड़ी ॾिनी? ईअं बि न चई त मूंखे ख़बर कान्हे। छा चई? अशहदु अन्नक मोहम्मदन हक्का। इन में छा चई? शाहिदी थो ॾियां। अबू जहल जे मुंहिंजो मोहम्मद थो चवई त सच थो चवई। ये थी आशिक़ रसूल जा। सजी दुनिया इनकार पई करे, उन टाइम ते भी अबू बकर इकरार पियो करे। जाते सब दुश्मन बणिया बीठान, उन टाइम ते सिद्दीक अकबर तो चए, सही हथ मुबारक ओरे कयो त मां बैयत भी तव्हांजी कबूल कयां ऐं कलमो पढ़ी गुलाम भी बण जा। अबू जहल चयो सिद्दीक अकबर के हिकड़ी गाल पुछे त मनींदासीं मेरात न त न। केड़ी? चई चवेस त जेका बैतुल मुक़द्दस में इमामत कराई नबियन जी, उन में दरियूं घणियूं, दरवाजा घणा, रोशनदान घणा, कन्नी जाए माडे। हुजूर चयो रब हे हिय था सवाल कन, मां दरियूं दर त न गणिया, मां त तुझे दीदार लाइ आयो। अब गलायो न, क्या था गलायो? बस क्यों? चुप करे बुधो, आया बुधनाओ। माखे त तो पंहिंजे दीदार लाइ घुरायो, मां दरियूं दर त न गणिया। चई पैगंबर गणती छो तो करे, मां जो आहियां। सुभान अल्लाह, अल्लाह ज़ुबान बंद कयूं वेठो आए। अल्लाह मां जो आया। चवें त सवाल कयो त मां मोहम्मद जवाब ॾियां। सही मां कीअं जवाब ॾियां? के पैगंबर बैतुल मुक़द्दस जो नक्शो सॼो अॻियां थो बीहारे ॾियां। हे सवाल कंदा वञनि, मोहम्मद तूं जवाब ॾींदो। मेराज भी मां करायो त मां न त इंतजाम भी मां पाण कंदुसि। ॾाढो चओ सुभान अल्लाह। इहा ताक़त कंहिंजी? चओ सुभान जी। सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैला। पाक ज़ात उन अल्लाह जी जे पंहिंजे बाने खे रात जे टाइम ते सैर करायो आ। मेराज भी रात जो कराए, ॾींहं जो कि न रात जो? मेराज भी रात जो। हेरे तक हे कुरान नाज़िल कई भी रात जो। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। हिकड़ी रात आ जेका 1000 महीने को भली आ। कुरान भी रात जो नाज़िल कई, मेराज भी रात जो। फिर करने मारे चो तहज्जुद जी नमाज भी रात। अञा ॿुधाया हुजूर के जे कुरान पढ़, मानुन के ॾींहं जो ॿुधायो थी, रात जो माखे कुरान ॿुधा। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला।
हितां जो ॻाल्हायां कंडे मारे चपन वारो आवाज़ मां वटि न थी कन खोले ॿुध साईं गुलाम अल्लाह साहब इल्मी बयान कयो चंद जुमला जंहिंसां तव्हां असांजूं दिलियूं ठरी आहे ई सुञाण रब जी इल्ला कलीलन निसफहु अव इनकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। ओ काली कमली वारा जवान ओ मुंहिंजा मोहम्मद करीम दुनिया निंड करे तू जाग सुभान अल्लाह ते चओ ॾाढा तू जाग अधरात निंड करे अधरात जाग टे सा निंड करे चौथी पती जाग साईं छा कयां के ठाहे ठाहे कुरान पढ़ के रात जो पढ़ा बुधे केर सजी मखलूक निंड में आ कंहिंजे ॿिया निंड में आहिनि त मां अल्लाह त जागा अल्लाह सुभान जी ताकत जो मथे आ। अञा ॿुधाए यूनुस नबी मच्छीअ जे पेट में पियो आ टे अंधारियूं थी रात जी दरिया जी मच्छीअ जे पेट जी उते कहिड़ा लफ़्ज़ पियो चवे अल्लाह फनादा फिज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक वरी भी सुभान जो नालो कंहिंजो नालो आयो सुभान। हाणे रब छा थो चए हिन क़ुरान में हेरे तक चवे तो क़यामत ताईं यूनुस नबीअ खे मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि न कढांसा पर टिन अंधारनि में मुंहिंजी पाकाई बयान कई मांखे रहम आयो वरी टिन अंधारनि मां ॿाहिरि कढी सुख ते आणे वरी ज़मीन ते मां रब नबूवत हलराई मां इहा दी ताक़त सुभान। साईं फरमा जेको हिकिड़ो दफ़ो सुभान अल्लाह थो चए हिकिड़ो वण थो जन्नत में पैदा थिए 500 वर भलो घोड़ो डुका न वण जी छांव थी खुटे न मेवो थो खुटे सुभान माना रब जी ज़ात जो पाक अञा ॿुधाए हेॾे कंडे मारे आदम अलैहिस्सलाम खे रब चयो हिन शयुनि जा नाला रस मलाइकनि खे चई तव्हां बि ॿुधायो मलाइकनि खां रड़ी निकिरी वई आदम खे रब सेखारिया हा चए पियो कालू सुब्हानक ला इल्म लना वरी बि नालो सुभान जो इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। ॾाढो चओ कंहिंजो नालो वरतई चओ सुभान जो आहा मलाइकनि खां रड़ निकिरी वई जेको तो इल्म ॾिनो आहे असां वटि हुआ बराबरि आदम जो इल्म असां खां मथे आ ज़ात तुंहिंजी पाक हाणे था सजदो कयूं आदम जो चओ सुभान ज़ात रब जी जाते दुनिया जी ताकत खत्म थी वेंदी उते सुभान जी ताकत जो शुरू थी वेंदी। अजो मोटी हयाती 4 ॾींहं थी मरी वेंदे बेली कुछ करे वठ हिन शइ खे चिंबड़ो वा तस्मू बिहबलिल्लाह जमीआ ही रस्सी जी हिन के मजबूत करे वठ नबी था समझाए सहाबा के हिन रस्सी जे मथे हिस्से वारो पासो कनी जाए माडे हेरे नजर कर रब जे कुदरत जे हथ में हेठो पासो मुझे उम्मत के दिनई हाने इन के चिंबड़न तहां जो कमा सत सा जन्नत में पुजाण रब जो कुरान के चिंबड़ त इज्जत बचाई वने कारे थो हजरत उमर तो चए नबी संगे लफ्ज़ बुझाए हजरत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु
हुजूर के तो चे सही कुरान कब्र में भी ईंदो ये चोटिए जालो तती करनी जाए नबी शाता चुन उमर कुरान सीने में हूंदो हजरत उमर चयो जे कुरान सीने में हूंदो त लोडो ही नहीं तरी तो चे फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान जेतरो थई मुझो कुरान पढ़ो जे कब्र में हुंदे मलाक सवाल करना इंदई इते कुरान सीने में हुंदुई इयो तुझे पत्रों गालाइंदो मलाकन सा हे कुरान गवा मलाक भी हया मलाकन के जो तो सन तेजी सा गालाइन पर जे जो कुरान ते अमल हुंदो हा हा उनके चौंदा रब तुझो केड़ा नबी तुझो केड़ो हा हा दीन तुझो केड़ो हकल दींदो मलाइकन के हटो भले मां सजी जिंदगी रब जे तौहीद ते गुजारी मां सजी जिंदगी महबूब जे गुलामी में गुजारे आयो अञा माथा सवाल करण आया मोटी वेंदा रब एड़ो तुझो बानो आ चीरो चमकेस पियो कफन जे खोलियो से तुझे नबी जी सुन्नत दाढ़ी बीस कुरान वारो नूर चेहरे में पियो चमकेस नमाज जा निशान निर्णते लगा हाने जी तू चे असां के हया आयो मोटी आया जी तू चे उए कयूं रब चवंदो तां के हया आयो त मां केड़ा लेखा कया जल्दी वणो पट जो बिस्तरो जन्नत जो विछाए दियो दरी भी जन्नत में हणी दियो हाने चौस ये निंड कर जी घोट कुहार सा आरामी इते वरी मलाक चवंदस अन्या हिकड़ी तोखों गाल पुछूं था कब्र में तुझी तमन्ना कई शइ ते आहे अथी अलाई करी क़यामत थई तोखे छा खपे चवंदो इया इजाजत मिले त मां जी दुनिया में कुरान पढ़दोस कब्र में भी कुरान पियो पढ़ा कब्र में भी मलाक चवंदा हिय तो तुझो बानो चे इजाजत जोस त कब्र में भी पियो कुरान क़यामत ताईं पढ़नो जो हिन सा इश्क़ा उते भी कुरान क्या तो समझे हुजूर आया पे हिकड़े मुकाम गुजर क्यों सवारी ट्रहे पई हेर कन्ने ट्रहे पई मानुन चयो सई हिन कब्र में रड़ियूं थियूं अचन चई माखे रब जानायो आ यो पेशाब को परहेज न कनो तड़ी तो कब्र में अजाब थे माना पाकाई न कनो वट न कनो तड़ी तो अजाब थे अगते हलिया हिन कब्र में भी रड़ियूं थियूं अचन के यो चुगलियूं हणी मानू विड़ाईंदो तड़ी तो अजाब थे के हिन कब्र में कुरान जो आवाज तो अचे के यो दुनिया में रात जो कुरान पढ़ दो अज मरी आयो आ कब्र में भी रब कुरान तो पढ़ रहा असली मकसद मंजिला ट्रे दुखियूं कन खोले बुट हिकु सकरात बियो कब्र टियों पुल सरात ये तड़ी आसान थींदई जडी बकम कने इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात थक जी पिया एड़ा लाउड हुजन रात जो कुरान पढ़ो निंद्रन में मानू उठी बकम कर हिकु ईमान कामिल हो जाई बियो अमल सालिह हुजनी सुभान अल्लाह चौड़ा दिया इबादत रब जी कर
इताअत मोहम्मद मुस्तफा जी कर। अरे यार हर शे घर वेठी मिली आ, कदर कोने कि ये मुला मगज पिया ठोकन एने कन ही न दियो। कदर कुरान जो उन्हनि को पुछो जन पेट के पत्थर बदा वतन छजऊं मारा खादऊं बच्चा कुहायूं सब कुछ दुख दिठऊं तभी जवाब में पिया चवन कुरान भी न छड़ींदासे इहो चोॾियनि जे चंड रखूं अरबी मोहम्मद करीम जेको सोनो आ इन्हीअ जी गुलामी भी न छड़ी। हितों तो लफ्ज़ ॻाल्हाया कन्ने माडे अबू हुरैरा सहाबी आयो हुजूर वटि अल्लाह जा रसूल भुख लगी आ सलाम उन साहबिन के। अरे पेट के पत्थर बदऊं तभी नबी जी गुलामी न प्याज तो के खुदा केडो तो खराए गाड़ियों दी नहीं इज्जत दी नहीं हुस्न दी नहीं बच्चा दी नहीं घरवारियों ने नहीं निंद्रा तो करावई वो भी रब जे दर ते न थो अचे मर्द खबर पवई अल्लाह संजन के जे भुख लगी आ अदाहिरे करने मारे हुजूर घर विया ए कुरान हथन में आ मुझे नबी के चो गुलाम ॾाढा प्यारा ॾाढा तलाश कयूं खीर जो प्यालो खणी आया अबू हुरैरा साहबी तो चे प्याले ते नजर पई हेडी दिल थी वई अज मां बुखाय लगे मोहम्मद करीम प्यारी दो मुझी भुख लही हुजूर जे हथारों जेका शय मिले भुख भी खत्म जो उन भी खत्म। अल्लाह साईं आया चहे प्यालो थी खणो खीर जो 70 जना साहबी वेठा थी असाबे सुफा वारा यो असाबे सुफा जो ठलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोजे अतार जे अग्यां आ जे मलोटे वेंदो हाजन को पुछो उम्रे वारन को पुछो उनिया बाला उन थले ते कुरान जी तिलावत हले जे के दिसी आया थी उन को पुछो तू पैसे जी मेड़ मेड़ा खणी वेंदे जणो कब्र ते हुजूर जे रोज़े के ॾिठी नबी फरमायो जणो रूबरू माखे ॾिठी बस माते वाजिबा त शफाअत क़यामत वारे ॾींहुं हीअं मां मोहम्मद करीम जन्नत में वरतियूं वेंदो अल्लाह करे उहो ॾींहुं हली अखियुनि सां ॾिसूं आमीन नथो चई कसुदी लॻई प्यालो मुखे दिनो मां खणी आयम 70 जणान प्यालो तो हिकड़ो खीर जो आ हिय 5 पीतो प्याले में करन आई 10 पीतो करन आई 50 पिया प्याले में करन आई बुधो रसूल जा आशिको 70 जना पिया पर प्याले में करन आई जो निसा खीर ओतरो ही पियो 70 जना ड्रो करे पिया सुभान यो मौजूदो हुजूर जो सुभान अल्लाह छो न तो करे 70 जनन पीतो करन आई माजो अल्लाह जा रसूल खीर त सबई पिया पर प्याले में करन आया पान फरमायूं इहो प्यालो ओरे कर पंजे हथन मुबारकन में वतऊं हाने फरमायूं हाने तू पीउ हेकर पीतुम अन्या पीउ बीहर पीतुम अन्या पीउ टीहर पीतुम अन्या पीउ बुधो कटन जे गोठ वारो इलाके वारो पन्ने आकल वारो अम्मा एडो बच्चे जो पेट न गोलींदी आ जेडो नबी के पंजा गुलाम प्यारा खावा तो उम्मत सा गडु खावा पाया तो उम्मत सा गडु पाया हा हा सोन जे मारन में वे हां तो उम्मत सा गडु यो असा जो नबी अदा गाला चुप करे वे मारे तक 3 दफा भी तुम साईं मुझो ड्रो थियो
हाणे ॿुध जाए पाण फरमायूं इहो प्यालो रे कर त समूरन जी ओबर मां मोहम्मद पाण पिया द दुनिया वारन के पतो पे त नबी जो हेडो गुलामन सा प्यारो सहाबा जी ओबर रसूलुल्लाह पीतिया पाण फरमायूं त मोमिनन जी ओबर मां मोहम्मद जे लाइ भी शिफा वडेरे के तो ओबर पियार त नौकर ई लठन सा मेजारो त कढनी वडेरे के ओबरियूं दोडे जो ओबर पियण भी मुझे मोहम्मद जी सुन्नत आ ॾाढा चओ सुभान अल्लाह हिकड़े दफे चाचे अब्बास के चयूं चाचा जीव अल्लाह जा रसूल चई जल्दी वञो आब ज़मज़म जे खूह मां बोको पानी जो भरे अच नबी सन जो चाचो बोको भरे आयो पान पीतऊं हेरे कनी जाए माडे पी ओपर करे चयो हाने यो बोको वराए वनी इन्हीअ खूह में विझो त जीअं घर वेठलन मां मोहम्मद करीम जे उम्मतुन के मां मोहम्मद जी ओपर नसीब इन में हुजूर जी ओपर मुबारक पयल ज़मज़म वारे पानी में चार गालियूं एक जिब्रील जे पर जी बरकत सुभान अल्लाह चौड़ा ॾिया बियो अम्मा हाजरान जे दुआ जी बरकत क्यों इस्माइल अलैहिस्सलाम जे कदमन मुबारकन जी बरकत चौथों इन्हीं पानी में हुजूर साईं जी ओबर मुबारक पयल अल्लाह शल ज़मज़म पिया रही आमीन त चओ शुक्र कर असां के नबी उहो मिलियो जो जमियो उम्मत याद मेराज ते थो वने उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद क़यामत वारे ॾींहुं उम्मत हिकड़े ॾींहुं हिकड़ो सहाबी तो चए हुजूर के अल्लाह जा रसूल सुलेमान नबी के तख्त हो उनते मथे वेंदो हवा के हुक्म कंदो ता भी रब को घुरी वठो हुजूर चयो न हिक हिक दुआ हर नबी के मिली हे लफ्ज़ बुझाए चोटी जा थी मिली उन्हनि दुआयूं घुरी पंहिंजूं पूरियूं कयूं जेका माखे दुआ ॾिनी अथई उहा मां मोहम्मद रखियूं वेठो क़यामत वारे ॾींहुं मां मोहम्मद करीम उहा दुआ घुरी पंहिंजे उम्मत के बख़्शराए छॾी छो त सब नबी क़यामत ॾींहुं छा पिया चवंदा या रब नफ्सी या रब नफ्सी असांजो दिल पर नबी चवंदो या रब उम्मती उन ॾींहुं बि हुजूर खे उम्मत याद हे कुर्बानी थो करे हेरे तक साहबन चयो सही शाहे चई ॾाॾे इब्राहिम जी सुन्नत मुझे ॾाॾे जी चई असां भी कयूं चई तहां भी कयो मां मोहम्मद भी कयां थो साहबा हिकड़ो तुम्बो कुटो आ हुजूर अब्बा जो असांजो नबी सखी आ सुभान अल्लाह चौड़ा ॾिया बा साहबिन चयो सही तव्हां बि असां हिकु पंहिंजी कुर्बानी कयम ॿियो मुंहिंजा उम्मती मिस्कीन हूंदा गरीब उन्हनि खे ताक़त कुर्बानीअ जी न हूंदी उन्हनि जो भाङो बि मां मोहम्मद कयूं थो वञा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा करे निंड में नबी जो दीदार थी वने आमीन चौड़ा दिया जाबिर साईं तो चे मिठे मदीने में मां खंदक तो खोटिया मेरे तक दुख त ॾिसो दुख नबी साईं जे हथ मुबारक में लोहो सरियो माखे कोडरा हे खोटियों पिया खड मता काफर हावी थी वन ये उनन जे अड़ में वेऊ वो खंदक जो मैदान भी मिठे मदीने में दिसी जो इंशाअल्लाह वेंदा से जाओ साईं जन के मां चयो साईं भुख ते कोडरी नथी हले अल्लाह रे लफ्ज़ त बुध
पेट मुझे के पत्थर बधो पियो आ नबी से पंजो पैरान मथे कयो आ जाबिर तो के हिकु पत्थर आ तमाम मोहम्मद के पत्थर बधा पिया अल्लाह हुजूर के पत्थर ॾिठम मागे जुबो आयो त जे ला जहान जोड़ियो थई अज उन जे पेट मुबारक के पत्थर बधा पियान उन महिल घर आयो घर वारी के चई दे त खबर खाधे जो सामान आ चई हिकड़ो शेलो आ चंदो अटो जवन जे मानी जो आ चई अटे के मल मानी बजा मां शेले के तकबीर दो जा जल्दी तैयार कर त मां हुजूर के दावत करे अचा मां महबूब मोहम्मद करीम जे पेट मुबारक के पत्थर बदल दिसी आयो आया अल्लाह घरवारी थी चए वन वन हुजूर के दावत करे अच पर नबी जा गुलाम तमाम घणा थी सुभान अल्लाह न थो करे तमाम घणा थी हुजूर के चो तवां भी दावत दे अचो चंद तवां जा गुलाम भी अच जमात घणी शेलो आ हिकड़ो अटो आ चंद जवन जे मानी जो इहो ख्याल कजाए जड़ी हिन दावत दिली हेरे कंडे हे लफ्ज बुध चोटी जा थी दावत दिली हुजूर के नबी चयो मुंजो बिलाल काथे आ ॾाढा चयो सुभान अल्लाह बिलाल चयो जियो आमना जा लाल मां हाज़ुर बीठो आया के उठी अज मिंबर ते चढ़ी ऐलान कर त सारा साहबी तैयार थियन त जाबिर जे दावत ते हलंदा जॾहिं इहो बिलाल ऐलान कयो सहाबा में ख़ुशीअ जी लहर अची वई त जो ड्रो करे खाईंदासीं बुख लही कदुर भी कुरान जो उन्हनि वटो तोखे कहिड़ी ख़बर बिलाल चटल वारी ते तभी कुरान कुल हु अल्लाह अहद मारा पयूं मिलन तभी ज़बान ते कुरान सिद्दीक मारा खाजू न कुरान छजे न नबी जी गुलामी हजरत उमर फारूक मुसल्ले ते बीठो आ धक तो लगे अग में दुआ घुरी रब एक तमा उमर दुआ घुरी रहो है मौत दे शहादत जोड़े बे हुजूर जे शहर मिठे मदीने दुआ कबूल थी वही सुभान अल्लाह उस्मान गनी कुरान पढ़ते तो शहीद उठाई फसयकफीकहुमुल्लाह व हुवस समीउल अलीम दिल कुरान से ठरे थी हेडो कुरान हेडो हुजूर जो शान हेडो कुरान हेडो मुस्तफा जो गुलामन जो शान हेडो कुरान हेडो आल बैतन जो शान ॾाढो जो सुभान अल्लाह अल्लाह सदको वञा सोने अली अतऊं उनके भी शहादत थी मिलई 21 रमजान ते उथारी दो अचे सवेरे टाइम ते नमाज ते मानुन के सलात 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 सदको वञा सोने अली अतऊं जंहिंजी नेकी भी रब हिन कुरान में पाण कई तराहुम रुकन सुजदा थकजी पियाओ अञा त शुरूआत ॾाढा चओ सुभान अल्लाह दिसण वारा मुझे अली के दिसणो थी तोखे रुकूअ में नजर इंदो सजदे में नजर इंदो तराहुम रुकअन सुजदन यबतगून फज़लन मिनल्लाह व रिज़वाना अल्लाह दुनिया सोन तलबे चांदी तलबे अली मां रब जो फजल तो तलबींदो अचई अली मां रब जो रजामंदो तो तलबींदो अचई इहे थी रसूल जा आशिक इहे थी कुरान जा ॾाढनि चओ सुभान अल्लाह कमाली चओ कुरान में आ ॾाढनि चओ सुभान अल्लाह
हेरे कंडे अचो सोने हसन हुसैन दे 7-8 सालन जा बई भाइरन बई कुरान जा हाफिज बणियान सुभान अल्लाह चो यान सजे कन में आजान नाने मोहम्मद जैया खबे कन में तकबीर भी नाने मोहम्मद जैया बिन्ही जा नाला भी नाने मोहम्मद पान रखियान हेरे कन्नी जाए बिन्ही भांजा मुहांडरा भी जो अबे अली ते नहा नाने मोहम्मद करीम जे मुहांडरे हसन साईं तो चे सियारे जी रात अदो हुसैन निंद्र पियो मां मथों अची बीठो मां हिय जो कनु जा अदो हुसैन पयो त निंद्र में आ पर चप मुबारक अदे जा चुरन पिया कनु जे जा सूरत यासीन जी निंद्र में भी तिलावत पियो करे ॾाढा चो सुभान अल्लाह अल्लाह आल बैतन वट कुरान जो असहाबा वट भी कुरान आहे दुनिया में कुरान जे टेक ते बीठो आ जो सजो जा भला इन उम्र में हाफिज छो थिया हेरे कंडे अबे अली वट कुरान नाने मोहम्मद वट कुरान अम्मा फातिमा वट कुरान सबक मिलन भी कुरान जा बोली भी कुरान चो झोली भी कुरान हर हिय चो अम्मा वटम लोली भी कुरान जाबिर साईं सोचे मां दावत ॾई आयो हुजूर के बिलाल ऐलान कयो साहबी खुशी में न पिया मां बिन घर आयो अदा मारे कंडे घर वारी चयो दे त खबर दावत करे आए हुजूर के ये लफ्ज बुझा वडे कम जाती जे हा छा चयो नबी के त चंद गुलाम जिन तहां भी अचो जैन मां त इए चयो हुजूर ऐलान करायो इते घरवारी छाती चेस बुधाए कि न जाबिर जी ज़ाल भी मुझे मोहम्मद करीम जी मुरीदानी जवेस्ती जाबिर गणती न कजाए तुझो कमो दावत जणो ऐलान कराइण रहमतुल्लाह आलमीन जो कमो समूरन के ड्राओ कराइण रब्बुल आलमीन जो कमो तुझी असांजी घरवारी हुजे छा चए एकण बोड़ भी पाण जान मान भी पाण मां तो के चयो छा तई मुल्क कांढे अचो अल्लाह वो हुजूर जी मुरीदानी नबी चयो जेसे मां ना जाए भाजी भी न कट जाए मानी भी न कट जाए लोहा मुबारक कड़ी अटे में भी विदाऊं भाजी में भी विदाऊं सारा सहाबी खाइया न भाजी में कराई न मानी में कराई इहो थी असांजो न वमा अरसलनाक इहो मुस्तफा जो मौजूजो इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा करे निंद्र में हुजूर जो दीदार थी अल्लाह यहूदिन जे आलमन पाण में मीटिंग कई चयूं नबी के चो जे नबी तो सदाए असांजे हुजूर के पिया चवन मौजूजो ॾेखार केड़ो जे हे वडो जादूगर आ पर जादूगर जो जादू जमीन ते हलंदो आ मथे न हलंदो आ अणाव सवाल क्यों छा चऊंस जे चवे जे नबी तो सदाए त चंड चीरे बटुकर करे देखा सुभान अल्लाह न थो चए हुजूर चयो रब मां चंद्र त चीरन आयो मांखे त दुनिया में मोकिलियो थी यतलू अलैहिम आयाती मिठो कुरान अज ॿाहिरां कबर रखूं जॾहिं लथे सब छॾे वेंदई हे शाम करे बीह रहंदी मलाक भी इज्जत अल्लाह
कंडे माड़े मां तो कुरान पढ़ना आयो माखे तो दुनिया में इन लाइ मोकिलियो थी मां चंड ते जीअण न आयो काडे चंड काडे मां जहाज तो कोने त चंड ते पुजा बंदूक त कोने त ये गोली हणी बाध कया रब तो जे पैगंबर गलती न कर मां जो आया सुभान अल्लाह नथा क्यों पोयो लफ्ज तो बुधो ना मां जो आया हाने इन वेठी जाए ते आंगुर मुबारक जो इशारो करण तहां जो कम आ चंड के बाध करण मां अल्लाह जे जात जो कम हिय जो आंगुर मुबारक जो इशारो क्यों चंड बाध थी पियो अथो अची हुजूर जे झोल में किरियो इहो मौजूदो दिसी बख्त वारन उते जो ते कलमो पढ़ी गुलाम बणिया बदबख्त प्या चवन कालल काफिरून इन हाज़ा लसाहिरुम मुबीन मार हेड़ो जादूगर चंड तो चीरे